हू नखलिस्तान में मौजूद खजीअ जे वणनि खे ॾिसंदो हेॾां होॾां घुमंदो रहियो। हू हीर जो आवाज़ ॿुधी रहियो हो ऐं संदसि पेरनि जे हेठां पथरनि खे महसूस करे रहियो हो। उन दौरान हिन हिकु सिपी लधी ऐं खेसि उहो महसूस थियो त किन वक़्तनि में ही रेगिस्तान हिकु समुंड हो। हू हिकु पथर ते वेठो ऐं पाण खे आकाश मंडल में मशगूल करे छॾियईं। हू मुहबत में हासिलात जे नज़रिए खे हिक ॿिए खां अलॻि करण जी कोशिश करे रहियो हो ऐं हू ॿिन्ही खे अलॻि न करे सघियो। पर छाकाणि जो फातिमा जो तालुक़ रेगिस्तान सां हो, सो नीगर खे इहे सभु ॻाल्हियूं सम्झण में जेकॾहिं का शइ मदद करे सघे थी त उहो रेगिस्तान ई हो। हू उते वेठे अञा सोचनि में ई हो त खेसि पंहिंजे मथां का चुरपुर महसूस थी। मथे ॾिठईं त बाज़नि जी जोड़ी आसमान में उॾामी रही हुई। हू बाज़नि खे वाह जे ज़ोर ते थिड़ंदे ॾिसी रहियो हो। जेतोणीकि उन्हनि जी उॾाम हिकु तिर्ज़ जी न हुई, पर नीगर खे इहो सॼो मंज़र माना खेज़ महसूस थियो। पोइ बि हू उन जे मतिलब खे सम्झी नथी सघियो। हू पखियुनि जी चुरपुर खे ॾिसंदो रहियो ऐं उन खे सम्झंदो रहियो। थी सघे थो त इहे रेगिस्तान जा पखी खेसि बग़ैर हासिलात वारी मुहबत जो मतिलब सम्झाए सघनि। हू नंढाकड़ो थी पियो। हिन जाॻणु चाहियो थी, पर उन सां गॾु हू सुम्हणु पियो चाहे। आउं दुनिया जी ॿोली सम्झी रहियो आहियां। उन सां मूंखे दुनिया जी हर शइ में को न को मतिलब नज़र अचे थो। बाज़नि जी उॾाम में बि को मतिलब लिखियल आहे। हू पाण सां ॻाल्हाए रहियो हो ऐं उन कैफ़ियत में हू मुहबत में गिरफ़्तार थियण लाइ शुक्रगुज़ार हो। जॾहिं तव्हां कंहिंसां मुहबत करियो था त शयूं वधीक माना खेज़ थियो पवनि, इन सोचे छॾियो। उमालिक हिकु बाज़ ॿिए ते हमले करण लाइ आसमान में हिकु बुड़केदार टुॿी हईं। उहो ॾिसंदे नीगर खे हिकु तकिड़ो इल्हामी मंज़र नज़र आयो। हिकु फ़ौजी जिथो जेको पंहिंजी तलवारनि सां तयारु नखलिस्तान में दाख़िल थी रहियो हो, पर उहो मंज़र उमालिक ग़ाइब थी वियो। पर उन मंज़र खेसि लोॾे छॾियो। हिन माण्हुनि खां अहिड़ा कई इल्हामी वाक़िया ॿुधा बि हुआ, पर हाणे पाण ॾिसी बि वरिताईं। इहे वाक़िया इहे ख़्वाहिशूं हुयूं जेके पंहिंजी शिदत जी सबबि रेगिस्तान जे मथां हावी हुयूं, पर संदसि इहा ख़्वाहिश हरगिज़ न हुई त नखलिस्तान ते अहिड़ी भांत जी का काह थिए। हिन इहो मंज़र विसारे पंहिंजे ख़्याल में वापसि अचण थी चाहियो। हिन रेगिस्तान जे गुलाबी पाशनि ऐं उन जे पथरनि ते ॿीहर तवजह ॾियण जी कोशिश कई, पर संदसि मन में का अहिड़ी शइ हुई जेका संदसि ध्यानु हटाईंदी थी रही। सदाईं सवणनि ते ध्यानु ॾियो, पोड़े बादशाह चयो हो। नींगर उन मंज़र में जेकी ॾिठो तंहिंखे ॿीहर यादि करण जी कोशिश कंदे इहो महसूस कयईं त इहो वाक़ई थियण वारो आहे। हू उथियो ऐं वापसि खजीअ जे वणनि ॾांहुं रवानो थियो। हिकु दफ़ो ॿीहर हिन केतिरनि ई ॿोलियुनि खे पंहिंजे इर्द गिर्द थींदड़ ॻाल्हियुनि में महसूस कयो, पर हिन दफ़े रेगिस्तान महफ़ूज़ हो, पर नखलिस्तान खे ख़तरो हो। खजीअ जे वण हेठां जत वेठे सिज लहण जो मुशाहिदो कयो। हिन नीगर खे वारीअ जे दड़े जे पासे मां ईंदे ॾिठो। का फ़ौज अची रही आहे, नीगर चयो। मूंखे इल्हाम थियो आहे। रेगिस्तान माण्हुनि जे दिलियानि खे अहिड़नि इल्हामनि सां भरे छॾे थो। जत वराणियो, पर नीगर खेसि बाज़नि जे बाबति पिणु अहवालु ॾिनो त हू उन्हनि बाज़नि जी उॾाम ॾिसी रहियो हो त उमालिक पाण खे दुनिया जे रूह में गरक महसूस कयईं। जत नीगर जी ॻाल्हि सम्झी रहियो हो। खेसि इहा बि ख़बर हुई त ज़मीन ते मौजूद का बि शइ सभिनी शयुनि जी तवारीख़ जो काथो लॻाए सघे थी। केर बि कंहिं बि किताब जो को बि वरक खोले या माण्हुनि जे हथनि जी तिरियुनि खे ॾिसे या वरी ताश जा पता वराए या पखियुनि जी उॾाम ॾिसे, का बि शइ जेका मुशाहिदे हेठि आई त केर बि पंहिंजे तजुर्बे खे इस्तेमाल में आणींदे उन शइ जो ॿिए शइ सां नातो ॻोल्हे सघे थो। हक़ीक़त में ही इहे शयूं न आहिनि जेके पाण मुरादो कंहिं ॿिए शइ खे पधिरो कनि थियूं, पर इहे माण्हू ई आहिनि जेके पस गर्दाई में थींदड़ वाक़ियनि मां का माना कढी दुनिया जे रूह में दाख़िल थियनि था। रेगिस्तान अहिड़नि माण्हुनि सां भरियल हो जेके पंहिंजूं ज़िंदगियूं अहिड़ी राहत में गुज़ारे रहिया हुआ जो हू दुनिया जे रूह में आसानी सां दाख़िल थी सघिया। हू अंतरजामी यानी नजूमी हुआ ऐं घणो करे औरतुनि ऐं पीरसनि उन्हनि खां ख़ाइफ़ थी रहिया। कबीलाई माण्हू पिणु वटनि सलाह मशवरनि लाइ वेंदा हुआ, छाकाणि जो उन्हनि लाइ जंग विहणु नामुमकिन थियो पवे, जंहिंखे मरण जो ख़ौफ़ आहे।
कबीलाई माण्हू जंगियुनि ऐं उन्हनि जे नतीजे जी परवाह कंदे बग़ैर जेको थरचलो मचंदो हो उनखे वधीक तरजीह ॾींदा हुआ, छाकाणि जो अॻिते जेको कुझु थियणो आहे सो अलाह ताला लिखी छॾियो आहे ऐं जेकी बि लिखियलु आहे सो इंसाननि जे भले लाइ आहे। तंहिं करे कबीलाई माण्हू सिर्फ़ु हाल में ई रहिया थी, छाकाणि जो संदन हाल ताजिब सां भरपूर हो ऐं खेनि केतिरियूं ई ॻाल्हियुनि जी ख़बर रखणी पए थी त दुश्मन जी तलवार किथे आहे, संदसि घोड़ो किथे आहे, ज़िंदा रहण लाइ ॿियो वार कहिड़ो करिणो आहे। जत वेढ़ाक न हो, पर हिन पिणु पंहिंजे मुस्तक़बिल जे बाबति उन्हनि नजूमिन सां सलाह मशवरा कया हुआ, जिन मां केतिरा ई सही हुआ पर कुझु ग़लति बि हुआ। हिकु ॾींहुं जत उन्हनि मां हिकु बुज़ुर्ग नजूमी सां मिलियो, जंहिं हिन खां पुछियो त हिकु जत जी भला मुस्तक़बिल में कहिड़ी दिलचस्पी आहे। उहो उन करे त जीअं आउं पंहिंजा कम आसानी सां करे सघां ऐं जेके शयूं आउं नथो चाहियां उन्हनि खे थियण खां रोके सघां। जत वराणियो, पर पोइ उहे तुंहिंजे मुस्तक़बिल जो हिसो बणिजी न सघंदियूं। बुज़ुर्ग नजूमीअ चयुसि, थी सघे थो त आउं पंहिंजो मुस्तक़बिल सिर्फ़ु उन करे ॼाणणु चाहियां थो त जीअं आउं पाण खे उन लाइ तयारु करे सघां। जेकॾहिं का सुठी ॻाल्हि थियण वारी हुई त उहो त हिकु तमामु सुठो समण थींदो, पर जेकॾहिं का बुरी ॻाल्हि थी पई ऐं उन जी तोखे अॻु किथी मिली वञे त उन जे थियण खां अॻु ई तूं तमामु घणो भोगींदे। आउं पंहिंजे मुस्तक़बिल जे बाबति उन करे बि ॼाणणु थो चाहियां त आउं हिकु मर्द आहियां ऐं मर्द सदाई पंहिंजूं ज़िंदगियूं मुस्तक़बिल खे नज़र में रखी गुज़ारींदा आहिनि। जत बुज़ुर्ग नजूमी खे जवाबु ॾिनो। उहो नजूमी वण जे टारियुनि सां मुस्तक़बिल जी अॻुकिथी करण जे हिकु अमल जो माहिर हो। हिन कुझु टारियूं ज़मीन ते उछलायूं ऐं उन जी ज़मीन ते किरण जे अंदाज़ मां कुझु सम्झाईं, पर उन ॾींहुं हिन का अॻुकिथी न कई। हिन उहे टारियूं कपिड़े जे हिकु टुकड़ी में वेढ़े पंहिंजे थेले में रखी छॾियूं। आउं माण्हुनि जे मुस्तक़बिल जी अॻुकिथी करे पंहिंजो गुज़ारो कंदो आहियां, बुज़ुर्ग नजूमीअ चयो। मूंखे वण जी टारियुनि जी हिकमत जी ॼाण आहे। आउं इहो बि ॼाणां थो त खेनि इस्तेमालु आणींदे कीअं उन जाइ ते पहुची सघिजे थो जिते सभु कुझु लिखियलु आहे ऐं उन जाइ ते आउं माज़ी पढ़ी सघां थो ऐं जेकी कुझु विसरे या मिटिजी चुको आहे उन खे बि ॻोल्हे सघां थो ऐं उन्हनि अलामतनि खे बि सम्झी सघां थो जेके हाल में मौजूदु आहिनि। जिते माण्हू मूंखां सलाह मशवरो वठणु अचनि था त ईअं नाहे त आउं मुस्तक़बिल सभु कुझु खेनि पढ़ी ॿुधायां थो, पर आउं खेनि संदन मुस्तक़बिल जो सिर्फ़ु हिकु काथो या गुमान ॿुधाईंदो आहियां। मुस्तक़बिल जी ॼाण सिर्फ़ु ख़ुदा वटि आहे ऐं ख़ुदा ई उन खे कुझु तमामु पेचीदा हालतुनि में पधिरो करे सघे थो ऐं आउं मुस्तक़बिल जो काथो कीअं लॻाईंदो आहियां? सिर्फ़ु हाल में मौजूदु कुझु अलामतुनि जे ज़रिए। जेकॾहिं तव्हां पंहिंजे हाल ते ध्यानु ॾियो त उन खे बहितर बणाए सघो था ऐं जेकॾहिं तव्हांजो हाल बहितर थी वियो त मुस्तक़बिल पिणु पाण मुरादो बहितर थी वेंदो। मुस्तक़बिल खे विसारे छॾियो ऐं हर ॾींहुं उन बाबति गुज़ारियो जीअं उन खे गुज़ारण लाइ सेखारियो वियो आहे ऐं उन भरवसे सां ज़िंदगी गुज़ारियो त ख़ुदा पंहिंजी मख़लूक सां मुहबत रखे थो, हर ॾींहुं पाण सां गॾु जियापे जो ॾढु आणे थो। जत नजूमीअ खां पुछो त इहे कहिड़ा हालात आहिनि जिन में ख़ुदा खेसि मुस्तक़बिल ॾेखारे सघे थो। इहो सिर्फ़ु तॾहिं जॾहिं हू चाहे तॾहिं पधिरो करे सघे थो ऐं ख़ुदा घणो करे त मुस्तक़बिल खे पधिरो ई न कंदो आहे, पर जॾहिं हू ईअं कंदो आहे त उन जे पोयां सिर्फ़ु हिकु सबबु हूंदो आहे, उहो उन करे त उहो मुस्तक़बिल तब्दील करण लाइ लिखियो वियो हुजे। ख़ुदा नीगर खे मुस्तक़बिल जी हिकु झलक ॾेखारी हुई। जत सोचे रहियो हो, इहो आख़िर छा आहे जंहिंखे पधिरो करण लाइ ख़ुदा नीगर खां इहो कमु वठी रहियो आहे? जत सोचो। कबीले जे सरदार सां वञी इहा हक़ीक़त बयानु कर त हिकु फ़ौजी जथो हेॾां अची रहियो आहे। जत नीगर खे चयो, हू मूं ते खिलंदा, हू रेगिस्तानी माण्हू आहिनि ऐं हू उन्हनि अलामतनि खे सम्झंदा आहिनि, त पोइ घणो करे खेनि उन ॻाल्हि जो अॻु में ई पतो हूंदो। हिननि जो उन ॻाल्हि सां फ़िलवक़्तु को तालुक़ न आहे। संदन उन ॻाल्हि ते ईमान आहे त जेकॾहिं अलाह ताला खेनि कंहिं ॻाल्हि खां आगाह करणु चाहींदो आहे त को न को अव्हां खे उन बाबति ॿुधाईंदो। उहो अॻु बि केतिरा ई भेरा थी चुको आहे, पर हिन भेरे इहा ख़बर ॿुधाइण वारो शख़्स तूं आहीं। नीगर फातिमा जे बाबति सोचियो ऐं हिन उहो तय कयो त हू कबीले जे सरदारनि ॾांहुं मिलणु ज़रूरु वेंदो।
नीगर नगलिस्तान जे हिकु कुंड में मौजूद हिकु तमामु वॾे अछे रंग जे खेमे वटि बीठल हिकु पहिरेदार ॾांहुं वियो। आउं सरदारनि सां मिलणु चाहियां थो। मूंखे रेगिस्तान जे कुझु सवणनि बाबति ॻाल्हि करणी आहे। को जवाबु ॾियण जे बग़ैर पहिरेदार खेमे में दाख़िल थियो, जिते हू कुझु देर ताईं रहियो। जॾहिं हू ॿाहिरि निकितो त साणसि गभरू अरब जंहिंखे अछी पोशाक ऐं सोन पहिरियल हो गॾियो आयो ऐं नीगर उन गभरू अरब खे जेको ॾिठो हुयईं तंहिंजी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई ऐं उन गभरू खेमे में दाख़िल थींदे खेसि इंतज़ारु करण लाइ चयो। राति थी वई ऐं कुझु जंगजू ऐं कुझु वापारी खेमे में दाख़िल थिया ऐं पोइ ॿाहिरि निकिता। हिकु हिकु करे बाहि जा सभु मच विसाया विया ऐं नखलिस्तान बि रेगिस्तान वांगुरु ख़ामोशी में अची वियो। सिर्फ़ु उन वॾे खेमे में बतियूं ॿरंदियूं रहियूं। उन दौरान नीगर फातिमा जे बाबति सोचींदो रहियो ऐं फातिमा सां पोइ मुलाक़ात में कयल ॻाल्हि ॿोल खे अञा न सम्झी सघियो हो। आख़िरकार कलाकनि जा कलाक इंतज़ारु करण खां पोइ पहिरेदार नीगर खे अंदरि अचण लाइ चयो। नीगर अंदरि जो मंज़र ॾिसी ताजुब में पइजी वियो। उन जो हिन कॾहिं तसवर बि न कयो त रेगिस्तान जे विच में को अहिड़ो खेमो बि थी सघे थो। ज़मीन ते इंतिहाई उम्दा गालीचा विछायल हुया, जिन ते हू अॻु कॾहिं बि न हलियो हो ऐं मथे हथ सां घड़ियल सोन जा फानूस टंगियल हुआ ऐं हर हिकु मेण में बतियूं ॿरी रहियूं हुयूं। कबीले जा सरदार खेमे जे छेड़े ते अधु गोल जी शिकिल में उम्दा रेशम जे गादीलनि ते वेठा हुआ। हिकिड़ा मुलाज़िम चांदी जे ख्वांचनि में चांहि ऐं मेवा खयों आया थी ऐं विया थी त ॿिया मुलाज़िम हुकनि जा टांडा ॿारण में रुधल हुआ। अंदरि सॼो माहौल ख़ुशबूदार दूंहें सां मुअत्तर हो। उते उठ सरदार हुआ। नीगर उहो ॾिसी काथो लॻाए थी सघियो त उन्हनि मां मुखिया केरु आहे। उहो हिकु अरब हो जेको अछी पोशाक में हो ऐं खेसि सोन पहिरियल हो ऐं हू उन अधु गोल जे विच में वेठल हो। संदसि भर में उहो ई गभरू अरब हो जंहिं नीगर सां कुझु वक़्तु पहिरियां ई ॻाल्हायो पए। उहो केरु इंसान आहे जेको अलामतनि जे बाबति ॻाल्हाए थो? सरदारनि मां हिकु पुछियो। उहो आउं आहियां, नीगर वराणियो ऐं खेसि पिरायती ॻाल्हि करे ॿुधाई। रेगिस्तान अहिड़ियूं ॻाल्हियूं हिकु इंसान ते पधरियूं छो कंदो जॾहिं तूं ॼाणे थो त असीं पीढ़ियुनि खां हितां जा आहियूं? हिकु ॿिए सरदार पुछो। छाकाणि जो मुंहिंजूं अखियूं अञा रेगिस्तान जे रवाजनि जूं काहिल नाहिनि थियूं, उन करे आउं इहे शयूं ॾिसी सघां थो जेके हितां जूं काहिल अखियूं नथियूं ॾिसी सघनि ऐं उन करे बि त आउं दुनिया जे रूह बाबति पिणु ॼाण रखां थो। नीगर अंदरि ई अंदरि में पाण सां ॻाल्हायो। नखलिस्तान हिकु साम गाह वांगुरु आहे ऐं उन ते केर बि हमिलो नथो करे सघे। टें सरदार चयो। मूं तव्हांखे इहो सभु कुझु ॿुधायो जेको मूं ॾिठो। जेकॾहिं तव्हां मूं ते वेसाव नथा कयो त भली तव्हां उन बाबति कुझु न कयो। हू हिक ॿिए सां बहस करण लॻा। हू उतां जी मक़ामी अरबीअ में ॻाल्हाए रहिया हुआ जेका नीगर खे सम्झ में नथी आई, पर जॾहिं हू वञण वारो थियो त पहिरेदार खेसि रोकियो। नीगर ॾिनो। अलामतनि खेसि ॿुधायो त हिन सां कुझु ग़लति थियण वारो आहे। खेसि जत सां जेकी रेगिस्तान में ॾिठो हुयईं उन बाबति कयल ॻाल्हि ॿोल ते अफ़सोस थियो। उमालुक वॾो सरदार जेको विच में वेठो हो मुश्कियो, जंहिंसां नीगर खे दिलजाए थी। उन शख़्स सॼे बहस में हिकु लफ़्ज़ बि न खुचियो हो, पर नीगर छाकाणि जो दुनिया जी ॿोली जेका बग़ैर लफ़्ज़नि जे थिए थी सम्झी सघंदो हो, सो खेसि हाणे खेमे जो पुरअमन माहौल महसूस थी वियो। सो खेसि इहो बि ऐलान थी वियो त संदसि अचणु सही साबित थियो आहे। बहस ख़तमु थियो ऐं समूरा सरदार ख़ामोशीअ सां वॾे बुज़ुर्ग सरदार जी ॻाल्हि ॿुधण लॻा। हू नीगर सां मुखातिब थियो। हिन भेरे संदसि लहजो थधो हो। 2000 वरिया पहिरियां कंहिं ॾोराई देस में हिकु शख़्स हो जेको ख्वाबनि ते यकीन रखंदो हो। खेसि हिकु ऊंदाहे तहखाने में क़ैद कयो वियो ऐं पोइ खेसि विकिरो कयो वियो। पोड़े सरदार चयो। पर हाणे इहा मक़ामी ॿोली नीगर खे थोरी सम्झ में आई थी। वापारियुनि उहो शख़्स ख़रीद करे खेसि मिस्र वठी आया ऐं असीं इहो ॼाणूं था त जेको ख्वाबनि ते यकीन रखे थो सो उन्हनि जी ताबीर पिणु ॼाणे थो। बुज़ुर्ग सरदार पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। जॾहिं फिरौन ख्वाब में गहूं ॾिठियूं हुयूं जिन मां कुझु उभरियूं ऐं कुझु मतारियूं हुयूं, तंहिं वक़्तु उहो शख़्स जंहिंजी आउं ॻाल्हि करे रहियुसि तंहिं मिस्र खे ॾुकार खां बचायो हो। संदसि नालो हो यूसुफ अलैहिस्सलाम। हू पिणु धारियुनि जे मुल्क में हिकु धारियो हो
ऐं घणो करे तुंहिंजी जमार जो हो। हिन साई खईं पर संदसि अखियुनि में अञा ॿियाई हुई। असीं सदाई पंहिंजी रवायतुनि जे पटांदड़ हलंदा रहूं था। उन ई रवायत मिस्र खे उन ई ॾींहं में ॾुकार खां बचाए मिस्रनि खे सुखियो सताबो बणाए छॾियो। रवायत रेगिस्तान पार करण बि सेखारे थी त शादियुनि जो रवाज बि सेखारे थी। इहा बि रवायत रही आहे त नखलिस्तान हिकु पनाह गाह जी हैसियत रखे थो ऐं छाकाणि जो नखलिस्तान ॿिन्ही तरफ़ थिए थो सो वेड़ वारियूं ॿई धुरियूं उन बाबति कुझु नरमी रखनि थियूं। सभु ख़ामोशी सां ॿुधंदा रहिया ऐं बुज़ुर्ग सरदार पंहिंजी ॻाल्हि जारी रखी। पर रवायत उहो पिणु ॿुधाए थी त असांखे रेगिस्तान जे न्यापे ते यकीन करणु घुर्जे, छाकाणि जो असीं जेके कुझु ॼाणूं था सो असांखे हिन रेगिस्तान ई सेखारियो आहे। बुज़ुर्ग सरदार इशारो कयो ऐं सभु उथी बीठा। गॾिजाणी ख़तम थी, हुका विसाया विया ऐं पहिरेदार चौकस बीठा रहिया। नींगर बि वञणु लॻो पर बुज़ुर्ग सरदार वरी कुझु ॻाल्हायो। सुभाणे असीं उहो मुआहिदो टोड़े रहिया आहियूं जंहिंमें उहो चयल हो त नखलिस्तान में केर बि हथियार न खणंदो ऐं सॼो ॾींहुं असीं पंहिंजे दुश्मननि ते नज़र रखंदासीं। सिज लथे जो सभु माण्हू वरी हिते मूं वटि पंहिंजा पंहिंजा हथियार जमा कराईंदा ऐं असांजे दुश्मननि जी हर 10 माण्हुनि जे मरण ते तोखे हिकु सोन जो सिक्को ॾिनो वेंदो। पर जंग थियण ताईं हथियार फिटा बि नथी करे सघजनि। हथियार बि रेगिस्तान वांगुरु आहिनि। जेसीं ताईं खेनि कंहिं इस्तेमाल में नथो आंदो वञे त हू कमु करणु छॾियो ॾियनि ऐं जेकॾहिं उन्हनि मां सुभाणे ताईं को बि हथियार जंग में इस्तेमाल में न आयो त उहो तोते इस्तेमाल में ईंदो। जॾहिं नींगर खेमे मां ॿाहिरि निकितो त नखलिस्तान सिर्फ़ु चांड्रोकीअ सां चमकी रहियो हो। हू पंहिंजे खेमे ॾांहुं वञणु लॻो जेको 20 मिंटनि जे पंध ते हो। जेको थी गुज़रियो हू हुन खां थोरो ॾिनल हो, पर हू दुनिया जे रूह ताईं पहुचण में कामयाब थी चुको हो ऐं हाणे हुन ॻाल्हि जी मुल्ह संदसि ज़िंदगी बि थी सघे पई। इहा हिकु खौफ़नाक शर्त हुई, पर हू अहिड़ियूं ख़तरनाक शर्तूं उन ॾींहं खां रखंदो थी आयो जंहिं ॾींहुं हिन पंहिंजी तक़दीर खे मानण लाइ पंहिंजूं रिढूं विकिरो कयूं हुयूं। ऐं जीअं जत चयो हो त कंहिं ॿिए ॾींहं ते मरण खां सुभाणे मरण में कहिड़ी कबहत आहे। हर ॾींहुं या त जीअणो आहे या कंहिं ॾींहुं कंहिंखे मरणो आहे ऐं हर शइ जो आधार हिकु लफ़्ज़ ते आहे। उहो लफ़्ज़ आहे लिखियो। हू ख़ामोशीअ सां हलंदो रहियो। खेसि कंहिं ॻाल्हि जो अफ़सोस न हो। जेकॾहिं हू सुभाणे मरी वियो त उन जो सबबु उहो ई हूंदो त ख़ुदा मुस्तक़बिल तब्दील करणु नथी चाहियो। मरण खां अॻु घटि में घटि हिन उहो सोढ़ो पेचरो त पार कयो हो जितां हू अफ्रीका पुॻो हो ऐं थावनि जे हट में कमु पिणु कयो ऐं रेगिस्तान जी ख़ामोशी ऐं फातिमा जी अखियुनि खे पिणु सम्झो। कुझु वक़्तु अॻु पंहिंजो घर छॾण खां पोइ पंहिंजी ज़िंदगी जो हर ॾींहुं हिन भरपूर गुज़ारियो हो। हाणे जेकॾहिं हू सुभाणे मरी बि वियो त इहा संदसि लाइ फ़ख्र जी ॻाल्हि थींदी त हिन बाक़ी रेडारनि खां वधीक दुनिया ॾिठी। उमालुक हिन खड़केदार आवाज़ ॿुधो ऐं वाह जी शदीद ज़ोर ते हू ज़मीन ते किरी पियो। चौधारी तेज़ मिटीअ जो वाचूड़ो एतिरो त तेज़ पखिड़िजी वियो जो चंड बि नज़र न थी आयो। संदसि अॻियां हिकु वॾो अछो घोड़ो ख़तरनाक रणनि जे गजगोड़ सां मौजूदु हो। जॾहिं मिटी वेठी त नींगर पंहिंजे अॻियां जो मंज़र ॾिसी ॾकी वियो। घोड़े ते मुकमिल कारे वेस में हिकु घोड़े सवार हो। संदसि खाॿे पासे कुल्हे ते हिकु बाज़ वेठल हो, खेसि पटको पहिरियल हो ऐं संदसि अखियुनि खां सवाइ बाक़ी सॼो मुंहुं कारे रुमाल सां ढकियल हो। हू रेगिस्तान जो कासिद लॻी रहियो हो, पर संदसि उहो अंदाज़ उन आम कासिद खां सर्स सघारो थी लॻो। उन अजीब घोड़े सवार घोड़े जी पाखड़ीअ में लॻल मियाण मां हिकु वॾे वंग वारी तलवार कढी, जंहिंजे रुक जो सिलो चांड्रोकीअ ते चमकी रहियो हो। कंहिंजी हिमत थी आहे जो हिन बाज़नि जे उॾाम जी माना सम्झण जी कोशिश कई आहे। हिन एतिरे त तेज़ आवाज़ में पुछो हो जो उन जो पड़ादो अल क़यूम में मौजूदु 50,000 खजी जे वणनि में पिणु ॿुधण में आयो। उहो आउं आहियां जंहिं इहा हिमत कई आहे, नींगर वराणियो। खेसि सांतियागो माता मौरिस जी तस्वीर यादि आई, जेको पिणु अछे घोड़े ते सवार हो ऐं मुनकर उन जे खरनि हेठां हुआ। ही शख़्स बि बिल्कुलु उन वांगुरु थी लॻो, बसि किरदारु मटिजी चुको हो। उहो आउं आहियां जंहिं इहा हिमत कई आहे, नींगर वरजाईंदे चयो ऐं पंहिंजो कंधु तलवार जे धक लाइ
झुकाए छॾियईं, छाकाणि जो आउं उहो सभु कुझु दुनिया जे रूह में झाती पाए ॾिसी सघां थो, जंहिंसां केतिरियूं ई ज़िंदगियूं बची सघनि थियूं। तलवार वाहण जे बजाए उन अजीब ओपरे शख़्स होरियां हेठि झुकाए एसी ताईं जो उहा नीगर जे निराड़ ते वञी पई ऐं संदसि निराड़ मां रत जो हिकु कतरो किरियो। घोड़े सवार ऐं नींगर ॿई मुकमिल तौर ते साकिन हालत में हुआ। नींगर उतां खां भॼी बि न थी सघियो, पर मन ई मन में खेसि हिकु अजीब सराही महसूस करे रहियो। हू पंहिंजी तक़दीर जी खोजना ऐं फातिमा लाइ जान ॾियण वारो हो, ऐं ॿियो त इहे सभु सवण सच साबित थिया हुआ। हाणे हू पंहिंजे दुश्मन जे आम्हूं साम्हूं हो, खेसि पंहिंजे मौत जो को उल्को न हो। दुनिया जो रूह संदसि इंतज़ार में हो ऐं हू जल्द उन जो हिसो बणिजण वारो हो, ऐं ॿिए ॾींहुं संदसि दुश्मन बि उन जो हिसो बणिजी वेंदो।